कीअं असां हिन तज़िए जे ज़रे ते रहंदड़ नंढड़ी मख़लूक इहो मालूम करे वरितोसीं त ख़लाई जहाज़ कीअं विमाणजनि मिल्की वे जे ॿियनि सितारनि ॾांहुं। सिर्फ़ु कुझु सदियूं अॻु काइनाती वक़्त जो सिर्फ़ु हिकु सेकंड असांखे का ख़बर कान हुई असां किथे ऐं कॾहिं हुयासीं, ॿी समूरी काइनात खां बेख़बर। असां हिकु क़िस्म जे क़ैद खाने में आबाद हुयासीं, हिकु नंढड़ी काइनात, हिकु खोपे में बंदि। असां उन क़ैद मां कीअं आज़ादु थियासीं? इहो नतीजो आहे खोजनि जे पीढ़ियुनि जे महिनत जो, जिन पंजनि सादनि उसूलनि खे दिलि सां लॻायो। हुक्म ते सुवालु उथारियो। को बि ख़्यालु सिर्फ़ु इन करे सही कोन्हे त को ईअं चवे थो, मूं समेत। पंहिंजी सोच खे इस्तेमालु कयो। पाण ते सुवालु उथारियो। कंहिं बि ॻाल्हि ते इन करे यकीन न कयो त तव्हां ईअं चाहियो था। कंहिं ॻाल्हि ते यकीन करण सां उहा थी कान पवंदी। ख़्यालनि खे परखियो उन सबूत सां जेको मुशाहिदे ऐं तजुर्बे मां हासिलु थियो आहे। जेकॾहिं को ख़्यालु हिकु सुठी परख में नाकाम थिए त उहो ग़लति आहे, उन खे छॾियो। सबूत जे कढ लॻो जॾां पोइ वठी वञे। जेकॾहिं तव्हां वटि सबूत कोन्हे त फ़तवा जारी न कयो। ऐं शायदि सभिनी खां अहम उसूल, यादि रखो तव्हां ग़लति बि थी सघो था। बहितरीन साइंसदान पिणु कुझु ॻाल्हियुनि में ग़लति साबित थिया आहिनि। न्यूटन, आइंस्टाइन ऐं तारीख़ जा ॿिया वॾा साइंसदान, उन्हनि सभिनी ग़लतियूं कयूं। ज़ाहिर आहे उहे ग़लतियूं कंदा, उहे इंसान हुया। साइंस हिकिड़ो तरीक़ो आहे पाण खे ऐं हिक ॿिए खे पंहिंजे ख़ुशफ़हमियुनि खां बचाइण जो। छा साइंसदाननि खे गुनाहनि जी ख़बर आहे? बिल्कुलु। असां साइंस खे ग़लति तरीक़े सां इस्तेमालु कयो आहे, जीअं असां पंहिंजे हथु ईंदड़ हर ॿिए औज़ार सां कयो आहे। ऐं उन करे ई हाणे असां इहो बर्दाश्त नथा करे सघूं त साइंस खे सिर्फ़ु चंद ताक़तवर हथनि में छॾियो। जेतिरो साइंस असां सभिनी जी हूंदी, ओतिरो उन जो ग़लति इस्तेमालु घटिबो।